अस्सलाम वालेकुम तान सफायस टीवी न्यूज़ हां वाली मोहम्मद जाड़ो नदरो चुथा जंपीर खां खुदा नु पालारी छेना रिपोर्ट ते नादिन सिंध पालारी इतिहाद जे सरमान मोजिस हाजी रमजान पालारी टक मकान शे गोठ सुमार पालारी में सोलर बोर जो इफ्तिताह कयो। इफ्तिदाई तकरीब में पालारी बिरादरी जो वडो अंग मौजूद हो। उन मौके ते हाजी रमजान पालारी खिताब कंदे चयो त कोस्तान में कदीमी रहवासियों के चूंडियल नुमाइंदन पारा बुनियादी सहूलतों फराहम न कयूं वियूं आहिनि। असां पंहिंजे वसायर हर पंहिंजे अवाम जी ख़िदमत जारी रखंदासीं। उन मौके ते ॻोठाण नज़ीर पालारी ऐं ॿियनि पालारी इतिहाद छा थोरा मञींदे चयो त असांखे सदाईं चूंडियल नुमाइंदनि नज़रअंदाज़ कयो आहे। असां पालारी इतिहाद जे सरवाणनि जी कोशिशुनि सां पीअण जे पाणी जी सहूलत मुयसरु थी आहे। हुननि वधीक चयो त पालारी बिरादरी समेत ॿियनि बिरादरी जे ख़िदमत कंदा रहंदासीं। उन मौके ते ॻोठाणनि मौज़िद शख़्सियतनि हाजी रमज़ान पालारी छा थोरा मञींदे संदन शुक्रियो अदा कंदे अजरकुन ऐं लोंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया।